करोड़े सिंधी सॼी दुनिया में हर घर में हर जाइ ते ॿार बच्चो औरतूं मर्द ॿुढा सभु गॾु थी इन खे मल्हाईंदा आहिनि ऐं हिकिड़ो ईद जो ॾींहुं हूंदो आहे। नवां कपिड़ा पाइबा आहिनि, टोपी पाइबी आहे, अजरखूं पाइबो आहिनि। असांजूं जेके औरतूं आहिनि उहे पंहिंजा वेस वॻा ठाराईंदियूं आहिनि, पोशाकूं पाईंदियूं आहिनि ऐं उनखे तमामु हिकिड़े सुहिणे नमूने सां सेलिब्रेट कंदो आहे। बिल्कुलु जहिड़े तरीक़े सां ईद हूंदी आहे असां अहिड़े तरीक़े सां हिनखे सेलिब्रेट कंदा आहियूं। तमामु सुठी ॻाल्हि आहे। पर हिन खां अॻिते छा आहे? सुवालु आहे हिन भेरे अॼु असांखे प्रोग्राम में ॿिनि मौज़ूअनि खे असां टच कयूं पिया। हिकिड़ो मौज़ू त इहो आहे त असांखे इन असांजी सकाफ़त खे, असांजी इन मोहबतनि खे, इन मोहबतनि जे पैगाम खे ॿियूं जेके क़ौमियतूं आहिनि, ॿियूं जेके ॿोलियूं आहिनि, उन्हनि सां बि कनेक्ट करणो पवंदो। त असां पंहिंजे प्रोग्राम में कोशिशि कंदासीं त जेके उर्दू ॻाल्हाईंदड़ या ॿियूं ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ असांजा लेखक, दानिश्वर ऐं तर्जीनिगार आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं ऐं उन्हनि सां अॼु असां पंहिंजे प्रोग्राम जे लाइ ॻाल्हि ॿोल कईसीं। उहो तव्हांखे असां थोरी देरि में ॾेखारियूं था। उनखां अलावा असांखे अॻिते कीअं हलणो आहे, छा असांखे सकाफ़त इहो ॾींहुं मल्हाए ई कंप्लीट करणी पवंदी या इन खां बि असांखे अॻिते हलणो पवंदो। तंहिंजे करे ज़रूरी इहो आहे त इन हवाले सां को ऑर्गनाइज़्ड थिजे ऐं पंहिंजी तहज़ीब ऐं पंहिंजे कल्चर खे रुॻो पोशाकूं पाए साम्हूं न ॾेखारिजे, पर असांखे पंहिंजे किरदार ऐं रवैयनि सां बि दुनिया खे ॿुधाइणो आहे, इल्म सां बि ॿुधाइणो आहे, इत्ताद सां ॿुधाइणो आहे ऐं टेक्नोलॉजी में शामिल थी ॿुधाइणो आहे त सिंधी माण्हू अॻिते हली कीअं वर्ल्ड जे दुनिया जे पीस में ऐं तरक़ी में भरिजला थी सघनि था ऐं शामिल थी सघनि था, इन हिसे में पंहिंजो हिसो विझी सघनि था। इहो सिंध जे माण्हू खे नियापो ॾियणु खपे। इहो बेसिकली असांजे अॼोके प्रोग्राम जी थीम आहे।